नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। खिपरो लॻ हथों मां ख़बर ॾींदा हलूं त अहिड़ो थर में ईद ॾींहुं चांहि जो कोप न ठाहे ॾियण ते मुड़ुस ख़ुदा राजड़ हथां लठियूं हणी मारियल नौजवान ज़ाल मसमात जेरी जो क़त्ल कयल। मसमात जेरी जे पीउ वलीमत राजड़ जी फरियाद ते खिपरो थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं खिपरो पुलिस क़त्ल केस में नामज़द जवादार ख़ुदा राजड़ खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं खिपरो पुलिस ड्राइवर दीनू राजड़ खे आज़ाद करे छॾियो। क़त्ल केस में गिरफ़्तार जवादार ख़ुदा राजड़ थाणे में एतराफ़ कंदे ॿुधायो त चांहि न ठाहिण ॾियण तां मूं पंहिंजी ज़ाल खे लठियूं हयूं त हू मारिजी वई। हिन चयो त मुंहिंजो हिकु पुटु आहे, इहो शैतान इहो कमु मूंखां करायो, मूंखां ग़लती थी वई आहे। मुंहिंजी ज़ाल मामे जी धीउ हुई। जी चवे था जी जिससे थी शैतान है, शैतान बरगली धक लगी है। अच्छा हाणे तोरी घरवारी कोन रही है, मारण का पोतो छा के इलाज दफनाए जो? जी दफनाए को नाम भजी है। तू भजी में जी हाणे तू पछताई तो छा? जी हाणे तो के पछता है इन कम ते तो पंहिंजी घरवारी के मारियो थे? पछताई बिल्कुल कोन बंदो। बार घणा? एक छोकरो। एक छोकरो जी। हाणे माई याद अचे थी? बिल्कुल ईंदी। बार याद अचे थी? जी जा रही ईंदी। यो कम तो छो कयो चाह जी मामले बस शैतान है, शैतान बरगला है। असांखे हीअं इंफॉर्मेशन मिली त महीनो खन पहिरीं बॉर्डर ते ॻोठ आहे थर में माणकाऊ, उते ईद वारे ॾींहुं ख़ुदा बख़्श राजड़ पंहिंजी घरवारी मसमात जीअरी उन खे को चांहि ठाहे ॾियण तां ईद वारे ॾींहुं जेको आहे सो लठियुनि जा धक हणी मारे ऐं दफ़नाए छॾियो आहे। ऐं उन खां पोइ उहो जेको आहे सो असांखे इंफॉर्मेशन मिली त ॿिनि जीपनि में खणी उन्हनि जेको आहे सो लाश वञी दफ़नाया आहिनि। उहो सभ खां पहिरीं जेको आहे सो असां उन जीप ड्राइवर जेको आहे दीनू राजड़ उनखे हिरासत में वरितोसीं, उन खां इंट्रोगेट कयोसीं। इंट्रोगेट करण खां पोइ असां फ़ौरन जेको आहे सो पंहिंजी पुलिस पार्टी तयारु करे जेको आहे सो बॉर्डर पहुतासीं, जिथे सभ खां पहिरीं हुन दीनू निशानदेही कई मसमात जीअरी जी क़बर जी। पोइ क़बर ॾिठीसूं, उते पंहिंजी पुलिस पिकेट क़ाइमु कईसूं। पोइ वियासूं जेको आहे सो मसमात जीअरी जी जेका आहे माउ पीउ ॾे, वली मोहम्मद ऐं फातिमा ॾे। पोइ उन्हनि खां वञी पुछोसीं। पहिरीं त हू हिरास में हुआ, न पिया ॿुधाइनि। आख़िर में हुननि इहो ॿुधायो त ईद वारे ॾींहुं जेको आहे सो मसमात जीअरी खे असांखे इतला मिलियो त मसमात जीअरी जेका सा तबियत सही कोन हुई, गुज़ारे वई। ऐं पर पोइ असां उते पहुतासीं त असांखे ख़बर पई, पर पोइ असां ख़ौफ़ विचां न पुछासीं। ऐं तव्हांजे पुछण ते बराबरि इहो जेको आहे सो ख़ुदा बख़्श मारी आहे। सो पोइ असां पंहिंजी इफर्ट्स वठी जेको आहे सो केस दाख़िल कयोसीं ऐं ख़ुदा बख़्श जेको आहे सो जवाबदार गिरफ़्तार ऐं लाकअप। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।